नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह था कयूं पिया त सिंध भर में वज़ीर आला मुराद अली शाह लॉकडाउन करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी हा बिल्कुलु, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त 15 ॾींहंनि जे लाइ सिंध भर में लॉकडाउन शुरू थी वियो आहे। लॉकडाउन हाणे छा थींदो? घर में वेही वेही बोर थी वेंदासीं। हाणे त मरी वियासीं भाई, लॉकडाउन थी वियो। लॉकडाउन हाणे छा थींदो? लख लानत न हुजे अबा, सॼो ॾींहुं ऊंधो लॻो पियो आहे। तोखे अबा कहिड़ो लॉकडाउन में मसलो छो? तूं त जेको आहे सॼो ॾींहुं हूअं ई घर में हूंदो आहे, न को कमु थी न कार थी, रुगो खाइण जो खरो आहे। हर सॼो ॾींहुं मोबाइल हलाए हलाए वेंदो जेको आहे सो वॉशरूम मां मोटी ईंदो, मानी खाईंदो, टीवी ॾिसंदो, वरी मोबाइल हलाईंदो, पबजी हलाए। छा इहो मोकारो तुंहिंजो हिन मोबाइल कयो आहे? वरी जेको आहे सो तूं वॉशरूम वेंदे। अबा तोखे कहिड़ो मसलो आहे वञण में, हेॾे होॾे करण में? लॉकडाउन, तूं त सॼो ॾींहुं लॉकडाउन में हूंदो आहे न। तूं न लॉकडाउन जेको आहे हुजे न हुजे, तूं त लॉकडाउन में आहे। तूं त अथूं जेको आहे सो माण्हुनि खे ॿुधाए त जेको आहे सो अबा जेको आहे लॉकडाउन में माण्हू घुम में घर में कीअं रहे, ॿाहिरि छो न वञे, कीअं न वञे? तोखे वरी मसलो छो आहे? वॾो तुंहिंजो फैक्ट्रियूं पियूं हलनि, तुंहिंजा कारोबार पिया हलनि, खंड जो जहाज़ ॿुॾी वियो आहे तुंहिंजो। बेस्ता छोरा के जाइ जा बुछड़ा। लॉकडाउन जो असांजो छा थींदो? लख लानत, बेस्ता के जाइ जा। मूंखे गुस्सो थो ॾियाराए पियो। सॼी उमिरि को कमु न कयो, तूं घर में बसि ईअं लेटियो पियो हुज। मानी तयारु ते तुंहिंजे लाइ मां खणी अचां, तुंहिंजे लाइ मां अमा चांहि त आणे ॾे। सॼो ॾींहुं चांहि जा 3 कोप ॾींहं में पी थो वञे, त उते फ़र्क़ु नथो पए। हाणे लॉकडाउन थियो आहे, जॾहिं हाणे हुकूमत चए थी त ॿाहिरि न वञो, त हाणे छोरे खे फ़र्क़ु पियो आहे त मां ॿाहिरि कीअं न वेंदुमि, मां त मरी वेंदुमि। बेस्ता छोरा, इन सोफ़े खां कॾहिं उथियो आहे ज़िंदगी में? सोफ़े खां उथी बोर थो थिए त वरी मोबाइल खणी बेड ते थो सुम्हे, बेड खां थिए थो त वरी सोफ़े ते थो सुम्हे, यार वॉशरूम थो वञे, यार हे थो करे, यार हो थो करे। हाणे वरी साईं वॾो फ़र्क़ु पियो आहे तोखे, पुछड़ा बेस्ता छोरा। हाणे हिकिड़ो कमु कर, करटीन जेके शींदा इहे छा आहिनि शुरू, त वीडिया ठाहे माण्हुनि खे ॿुधाए त कीअं जेको आहे सो माण्हू घर में रहे ऐं ॿाहिरि न वञे। फ़र्क़ु पियो आहे बेस्ता छोरा।